कलोई जी मुख़्तलिफ़ शाख़ुनि में पुछड़ी ताईं पाणी न पहुचण सबबि आबादगार परेशान आहिनि। कुझु वक़्तु अॻु पुछड़ी ताईं पाणी पहुतो पर वरी उहो सिलसिलो रुकिजी वियो। डायरेक्टर नारा केनाल जी बदिली ते आबादगार मायूस आहिनि त हाणे मुख़्तलिफ़ शाख़ुनि में पाणी पुछड़ी ताईं पहुचण जी का बि उमेदु न आहे। उन सिलसिले में रण शाख़, झारो शाख़ ऐं डीपलो माइनर जे आबादगारनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे आबादगारनि सियासी ऐं समाजी अॻवाननि चयो त असांजो मुतालबो आहे त हिते हिन 30 सालनि खां वठी ऋण शाख जो पुछड़ी बिल्कुलु गैराबाद थी चुको। हिते जा माण्हू लॾपण करे मज़ूरनि ते निकिरी अचण भॼी विया, मजबूर थी विया ऐं डायरेक्टर मंसूर मेमन जे अचण खां पोइ उनजे महिनतनि खे जस आहे, सलाम आहे। उन्हनि महिनत करे ऋण शाख जे पुछड़ी ते पाणी पहुचायो। अॼु उन खे बदिली कयो वियो आहे। असांजो मुतालबो आहे त फौरी तौरु उनखे वापसि आणे हिते जे माण्हुनि खे वरी बि परेशानी ऐं बदआमनी खां बचायो वञे ऐं डायरेक्टर मंसूर मेमन साहब खे हिते मुक़ररु कयो वञे। अल्लाह ख़ैर करे त जेको हीउ नमूनो जेको आहे पाणी असांजे नामुमकिन पुॼण जो आहे। इन लाइ करे मंसूर मेमन जो पंहिंजे हिसाब हुन ईमानदारी पई नौकरी कई आहे। हू सिर्फ़ु वॾेरनि जे ख़िलाफ़ु कोन आहे, पर जेको बि रिश्वतखोर आहे, नाइंसाफ़ी करे थो उन जे ख़िलाफ़ु आहे। उहो के ग़रीब हुजे चाहे अमीर हुजे। उन लाइ करे के वॾेरनि खे शायदि पसंदि ॻाल्हि कोन्हे, जागीरदारनि खे त ग़रीबनि खे ऋण शाहकार खे पाणी मिले थो। अॼु जेको मंसूर मेमन जी ॻाल्हि ॿुधण सां माण्हुनि में मायूसी अची वई। इन लाइ करे असीं चीफ जस्टिस खे अपील कंदा खुदारा अहिड़ा ऑफिसर जे विया हलिया त छा थींदो, ग़रीबनि जो छा थींदो भला। त रहम कयो वञे, मंसूर मेमन खे वापसी कयो वञे। 2008 खां असां वटि पाणी न हो। अॻे में कोन हो, अरबाब रहीम साहब जे दौर में पाणी हलियो। जंहिंखां पोइ मंसूर साहब जे अचण खां पोइ असां वटि सभु टेलूं, ऋण शाख जी टेल, डिप्लो माइनर टेल, डोरो माइनर टेल, लंजा माइनर जी टेल, सेड़ी समूरनि शाखनि जूं टेलूं जेके 3-3 फुट 3.5 फुट हलंदियूं मंसूर साहब जे टाइम में। असांजो मुतालबो आहे वज़ीर आला सिंध, मिनिस्टर इरीगेशन ऐं ख़ासि ख़ुसूसी जस्टिस सलाउद्दीन पंवर साहब खे साईं सो मोटो एक्शन वठी डायरेक्टर नारा मंसूर साहब जी बदिली खे वापसि कयो वञे, उन जे स्टेटस को जारी कयो वञे। एहतिजाज सम्झो हिकिड़ी नंढड़ी चिणंग आहे उन माण्हूअ लाइ जेको सिंध में एरीगेशन खाते में हिकिड़ी सिंबल तौरु उभरियो आहे। ऐं नारा हिकिड़ो सिस्टम आहे, अल्टरनेट सम्झो त दरिया आहे जंहिं ते 18 खां 20 हज़ार क्यूसिक्स जी जेको सो पाणी चढ़ियल आहे ऐं उन मां 3 ॿिया कैनाल निकिरनि था, थर, मिठड़ाऊ ऐं जुमड़ाऊ। इहे 4 डिस्ट्रिक्ट्स जेके आहिनि उनखे एरीगेशन खे आबाद था कनि। नारा जेको आहे उहो सिंध जे अधु जेका एरीगेशन आहे उन ते डिपेंड थो करे। उन सॼो सिस्टम जेको 40 साल जो बिगड़ल हो उनखे मंसूर साहब 13,000 क्यूसिक्स पाणी मिलण ते हलाए ॾेखारियो आहे। पुछड़ियुनि में पाणी अॼु काजर में जत ॻोठ ताईं तव्हांखे जेको आहे उहो पाणी मिलंदो। हिन माण्हूअ जी कोशिशि जेका बि उनजो पीपल्स पार्टीअ जी आला क़यादत बिलावल भुट्टो ज़रदारी जेको आहे सो वरितो हो ऐं हुकुम कयईं त मंसूर मेमन खे तव्हां घुरायो ऐं सॼी सिंध में पाणी जिते नथो पहुचे उते तव्हां जेको आहे सो मंसूर कीअं नारा खे जेको आहे रिस्टोर कयो आहे उनखां तव्हां सजेशन्स वठो। ऐं पोइ मंसूर साहब वञी उन्हनि खे जेको आहे सो ब्रीफ कयो। वज़ीर आला जे पंहिंजे तक में पाणी जोही मंझि पाणी जी खोट हुई, पाण वटि जॾहिं बरसातूं कोन पियूं त एडिशनल चार्ज जेका मंसूर साहब खे ॾिनऊं त असांखे दादू जोही में पाणी पुॼाए ॾियो। ऐं मंसूर साहब हितां वियो आहे, वञी उते जेको एडिशनल चार्ज वठी जोही जा जेके शाखूं कोन पहलियूं उहे उन्हनि पाणी कराए ॾिनो। वज़ीर आला खे लाचार थियो। हाणे अहिड़े एफिशिएंट ऑफिसर खे जंहिंजे हिते पोस्टिंग ते सिंध हाई कोर्ट जेको आहे सो इहो चयो हो त हिनखे 3 साल तव्हांखे नालो ई कोन वठिणो आहे। अच्छा, उनजे पोयां कहाणी आहे त इन्हनि घरनि में करोड़े रुपयनि ऐं अरबे रुपयनि जी जेका करप्शन थी आहे उन जा कूड़ा बिल ठहिया आहिनि। हेॾे एफिशिएंट माण्हूअ खे नाहिल गवर्नमेंट ऐं नाहिल ब्यूरोक्रेसी जेका हेठि वेठी आहे उन PD चोटियारियूं करे मोकिलियो आहे। PD चोटियारियुनि जो कहिड़ो कमु आहे? उते तव्हांखे उहो करप्ट ऑफिसर रखी छॾियो, उहो तव्हांजा बिल पियो सही कंदो। असां पुरो ज़ोर मुतालबो था करियूं मीडिया जे तौसत सां बिलावल भुट्टो ज़रदारी खे त बराए महिरबानी हिन शइ जो नोटिस वठे ऐं इहो असांजो एहतिजाज जारी रहंदो। असां हाई कोर्ट ताईं वेंदासूं ऐं इहो सरकार ऐं ऑफिसर ख़ुशि न थियनि। सालनि खां वठी हिते जो पाणी बंदि हो ऐं उहो हिकु मसिया जी सूरत में असांखे उनजी मसरत कोशिशुनि जे महिनत सां मिलियो आहे। असां पूरो उमेदु हुआसीं त हाणे असां जूं उहे जेके उजामल भूंगियूं
उहे जेके चुल्हूं उहे वधीक रौनक थियूं ऐं अजागर थियूं आहिनि। हिते करोड़नि अरबनि रुपयनि जो माण्हुनि ख़र्चो कयो आहे त अहिड़े इंसान दोस्त ऑफिसर जी बदिली कई वई आहे। असांखे ख़बर आहे त इहा हिकिड़ी साज़िश आहे, इहा लखें करोड़े माण्हुनि सां साज़िश आहे ऐं उन सां ज़्यादती आहे। हीअ सॼे नारा केनाल जा मथे जेके आबादगार मुंड वारा आहिनि उहे नथा चाहिनि त पुछड़ी जा माण्हू के सुखिया सताबा हुजनि। असां गवर्नमेंट सिंध ऐं अला अख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो था करियूं त इहो असांजो हक़ु आहे जेको हिकु मसिया इंसान पंहिंजी ईमानदारी सां ड्यूटी करे ऐं बग़ैर कंहिं लालच लोभ जे असांखे पहुचायो आहे। उन मथां शाखुनि जा मोह ठाहे वाटर कोर्स पका कराए पुछड़ी ते पाणी पहुचाए थो। अञा 9 करोड़ खां हेठि वाटर कोर्स पका रहियल आहिनि। उन जी सूरत में उन हिकु अहिड़ो ईमानदारी जी सूरत में बुनियादु विधो आहे। अञा बि हाई कोर्ट जी हवाले सां हिन जा 13 महीना आहिनि। असां सभिनी अला अख़्तियारनि खां गुज़ारिश था करियूं त हिन इंसान खे हिन नारा कैनाल ते रखियो वञे। ॿी सूरत में असां हिन जे लाइ हड़ा वड़ा ख़र्च बि करे जान माल कुर्बान कंदासीं, रोड ब्लाक बि कंदासीं, हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट ताईं वेंदासीं। ऋण शाख तक़रीबन 25-30 साल हिते पाणी कोन हो। उनखां पोइ सिंध हाई कोर्ट सखर बैराज मामले जो नोटिस वरितो। उनखां पोइ साईं मंसूर अहमद मेमण साहब हिकु फ़िरिश्ते जे सूरत में हिते असां वटि टेल ते पहुतो। हीअ रुॻो ऋण शाख जी टेल न आहे, हीअ मुख़्तलिफ़ पुछनि ताईं पाणी पहुचायो जंहिंमें कुनड़ी सब डिवीज़न आहे ऋण शाख टेल आहे। ऋण शाख टेल थरपारक जी वाहिद शाख आहे। हिन में तक़रीबन 3-4 यूसियूं आहिनि। उहे मुख़्तलिफ़ मुकमल गैराबाद हुयूं। हिते जा माण्हू मुख़्तलिफ़ बीमारी मुब्तला, हिते पीअण जो पाणी कोन हो, गुसल जे लाइ पाणी कोन हो। हिते माण्हू खारो पाणी वापराइनि था। उन हवाले सां हिते माण्हू काठियूं वॾे गुज़र सफ़र कंदा हुआ। माण्हुनि जी हालत तमामु बदतर, उहे माण्हू ख़ुदकुशी करण ते मजबूर हुआ। उनखां पोइ डायरेक्ट नारा कनार ते आयो। हिन मथे सिस्टम जेको बहाल करे हिते ऋण शाख जे टेल में पाणी पहुचायो। तक़रीबन साल पाणी हलियो। वरी उन मथे जेके आहिनि जेकॾहिं असां इहो कोन था चऊं, असां सियासी हिसाब सां कोन था अचूं, मथे डायरेक्ट नारा किनार के साज़िश मुताबिक़ हिन जी बदिली कई वई आहे। असां मुतालबो करियूं था वज़ीर आला सिंध खां, प्राइम मिनिस्टर पाकिस्तान खां, सिंध हाई कोर्ट सखर बैराज, सिंध हाई कोर्ट हैदराबाद, सीशन जज मिट्टी, सिविल मैजिस्ट्रेट ईपरो आला अमलदार खां फौरन मामले जो नोटिस वरितो वञे। जेकॾहिं मामले जो नोटिस न वरितो वञे, अॼु असांजो पूरा मन एहतिजाज आहे। असां उन पंहिंजो एहतिजाज रिकॉर्ड करायूं पिया। जे असां 3 ॾींहंनि जो अल्टीमेटम ॾियूं था। जेकॾहिं मामले जो नोटिस न वरितो वियो त असां थरको रोड बंदि कंदासीं। तक़रीबन सिंध जी सभु टेल में इंतिहाई पाणी जी शार्टेज रही, जेको 2019 ताईं काफ़ी हद ताईं मुतासिर उन्हनि ज़मींदारनि खे कयो। उनखां पोइ मंसूर मेमण जे अचण खां पोइ उन काफ़ी महिनत कई ऐं पाणी खे मेंटेन कयो ऐं सही अंदाज़ में पाणी जी विरासत कंदो ऐं वाटर टोड़ण या करप्शन खे बुनियल ई ख़तमु कयो। त हाणे असांखे सम्झ में कोन थो अचे त हिकु बहितरीनु ऑफिसर खे हिन पोस्ट तां छो हटायो वियो आहे। असांखे लॻे थो त सिंस गवर्नमेंट इन सिस्टम खे सुठे नमूने हलाइणु नथी चाहे। अगरि हिकिड़ो सुठे नमूने हलायो वियो पिए पोइ हुनखे न हटाइणु खपंदो हो। त असीं हिन जे हटाइण खे पुरज़ोर तरीक़े सां मज़म्मत कयूं था। असां चाहियूं था, बल्कि असां सॼी सिंध जा टेल या आबादगार चाहिनि था त इहो वापसि अचे ऐं इन करे एहतिजाज कयो आहे ऐं इनशाला इनखे अॻिते वधायो वेंदो। हिकिड़े सुठे ऑफिसर जी असीं बिल्कुलु उनजी हमायत कयूं था। असीं कोर्टनि खे बि चऊं था सोमोटो नोटिस वठनि, ॿिया जेके वसवार आहिनि उहे बि इन इशूज़ खे ॾिसनि। छो त पाकिस्तान जो 70% एग्रीकल्चर आहे, त हीअ एग्रीकल्चर खे वॾो नुक़सानु ॾिनो पियो वञे। हिकु अधु साल में माण्हू वञी कुझु साहु पटियो हो त उहो सॼो वरी उनखे तबाही किनारे वठियो पियो वञे। घणो माण्हू वीचारा ग़रीब पंहिंजी इन्वेस्ट करे वेठा आहिनि। त असीं चाहियूं था हिनखे वापसि रखियो वञे। असां दोस्त जेको एहतिजाज कनि पिया, असां उन दोस्तनि सां गॾु आहियूं ऐं इनशाला अॻियां बि एहतिजाज कंदा रहंदासीं। अॻियां आला फोरम जेको बि आहिनि उन्हनि ते खणी वेंदासीं। हाणे सिंध गवर्नमेंट हिते माण्हू ख़ुशहाल थियणु लॻा आहिनि। नाराज़ी पुछड़ी में हिकु सुठो डायरेक्टर आयो, उनखे हटाए वरी हाणे माण्हुनि खे बदहाली न ऐं वाटर टुटण लाइ उन्हनि खे ठाहिण में मंसूर मेमण जो वॾो किरदारु आहे ऐं इनखे रोटेशन खे सही हलाइण में हर हफ़्ते बंदि हूंदी त 15 महीने पाणी मिलंदो माण्हुनि खे। उनखे इहे सिस्टम खे बर्बादु करण लाइ इन्हनि इहो मंसूर मेमण खे हटायो। असां मंसूर मेमण सां गॾु बीठा आहियूं। आवादगारनि चेता ॾिनो त पुछड़ीअ ताईं पाणीअ जो सिलसिलो मुकमल तौरु बहाल कयो वञे। ॿी सूरत में हू एहतिजाजी दाइरो वधाईंदा।